Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध काबीना ग़रीब माण्हुनि खे बिना व्याज कर्ज़ ॾियण लाइ चीफ मिनिस्टर सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोजेक्ट शुरू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। स्पेशल कोर्ट फॉर कोऑपरेटिव क़ाइम करण जी भी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सरबराही में काबीना जे इजलास दौरान बजट स्ट्रेटजी पेपर जी भी मंज़ूरी। स्ट्रेटजी पेपर तैयार करण जो मक़सद हुकूमती पॉलिसीज़, तरजीहनि ऐं फंड्स जो काथो लगायो वेंदो। पेपर में नए माली साल जी बजट जा मनसूबा तजवीज़ कया वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत ग़रीब नौजवाननि खे बिना व्याज कर्ज़ ॾेई रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणु घुरे थी। नए प्रोजेक्ट सां ग़ुर्बत में घटिताई। वज़ीर आज़म जे एहतिसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर जो चवणु आहे त मनी लॉन्ड्रर्स ऐं सट्टेबाज़ खंडु महांगी करण में मुलविस आहिनि। अप्रैल महीने लाइ खंडु जा अघ हाणे खां ई तय कया पिया विया। सट्टेबाज़नि वटां मिलियल ॼाण मां कई अहम नाला साम्हूं आया आहिनि। कराची ऐं लाहौर में FIA सट्टेबाज़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो। केर बि पसंदीदा नाहे। जहांगीर तरीन ख़िलाफ़ बेक़ानून मौजिब कार्रवाई थींदी। खंडु जूं क़ीमतूं अॻु बि वधंदियूं रहियूं। मौजूदा हुकूमत सट्टेबाज़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो। खंडु स्कैंडल जी जांच तेज़ कई वई आहे। ना ये कोरोना मैनेज कर सके हैं, ना ये मईशत मैनेज कर सके हैं, ना ये खारजा पॉलिसी चला सके हैं। और अब इमरान खान को भी पता लग गया है, अब उनकी इनिंग के आखिरी ओवर शुरू हो चुके हैं। आज गया कल गया। अगर पीपल्स पार्टी ने एक सरकारी जमात के साथ इत्तेहाद किया है लीडर ऑफ ऑपोजिशन की निश्चित हासिल करने के लिए, तो वो बहुत घाटे का मैं समझता हूँ सौदा है। PP ऑपोजिशन लीडर जे उहिदे लाइ सरकारी पार्टी सां इत्तेहाद करे घाटे जो सौदो कयो आहे। नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त इमरान ख़ान खे ख़बर पइजी वई आहे त हाणे संदसि इनिंग जो आख़िरी ओवर शुरू थी वियो आहे। अॼु या सुभाणे इमरान ख़ान जो वञणु तय आहे। नाअहल हुकुमरान कोरोना खे कंट्रोल करण ऐं मईशत संभालण में नाकाम थी विया। नवाज़ शरीफ़ खे मोदी जो यार सॾींदड़ पाण भारत सां वापार करे रहिया आहिनि। ॿुधायो वञे त हवाउनि जो रुख कीअं तब्दील थियो। छा भारत कश्मीर मसइले ते का नरमी ॾेखारी आहे? PDM जी जिदोजहद रुगो इमरान ख़ान खे घर भीड़ो करण लाइ नाहे। असां मुल्क में 73 सालनि खां जारी म्यूज़िकल चेयर रांदि ख़त्म करण लाइ जिदोजहद करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट में NA 75 डस्का केस जी ॿुधणी। इलेक्शन कमीशन गुम ॼाणायल प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स जी लोकेशन अदालत में पेश करे छॾी। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स न त प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जी लोकेशन कंहिं तलब कई हुई। इन जी का कानूनी हैसियत नाहे। इलेक्शन कमीशन जंहिं मवाद ते फ़ैसिलो कयो रुगो उहो पेश कयो वञे। लॻे थो त फ़ैसिलो करण वक़्तु इलेक्शन कमीशन खे ख़बर ई न हुई त मामिलो आहे छा। नौशीन इफ्तिखार जे वकील सलमान अकरम राजा दलील ॾिना त इलेक्शन कमीशन मथां इंक्वायरी बिना फ़ैसिलो ॾियण जो इल्ज़ाम दुरुस्त नाहे। इलेक्शन कमीशन समूरनि लाॻापियल इख़्तियारनि सां राब्तो कयो। मुल्क में कोरोना वायरस वेघे वधीक 98 मरीज़नि दम ॾेई छॾियो। सिंध में 11 अप्रैल ताईं जलसनि जुलूसनि ऐं समाजी तक़रीबुनि ते मुकमल पाबंदी। कारोबारी मर्कज़ सुबुह 6 खां राति 8 वॻे ताईं खुलियल हूंदा। रेस्टोरेंट्स अंदरि मानी खाइण ते भी पाबंदी हूंदी। इंटरसिटी पब्लिक ट्रांसपोर्ट में 50% मुसाफ़िर विहारे सघिबा। 6 अप्रैल खां समूरा शादी हॉल्स बंदि कया वेंदा। सिंध सरकार नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट कोरोना वैक्सीन स्पुतनिक 5 विकिरो करण जी इजाज़त ॾेई छॾी। हुकूमत वैक्सीन जी क़ीमत मुक़ररु करण में नाकाम। अदालत रिमार्क्स न त कोरोना सूरत हाल में वैक्सीनेशन रोकण मुनासिब नाहे। ड्रैप वकील जो चवणु हो त वैक्सीन जी क़ीमत मुक़ररु नाहे थी। दरख़्वास्त गुज़ार कीअं वैक्सीन विकिरो कंदा।
अदालत सवाल कयो तो हुकूमत हेल ताईं छा करे रही हुई जो वैक्सीन की कीमत भी मुकर्रर न करे सकी। ड्राइव वकील जो चवण हो तो एक हफ़्ते जो वक्त दियो, वैक्सीन की कीमत मुकर्रर थी वेंदी। अदालत केस की कार्रवाई 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल शहरनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत जी रिपोर्ट ते सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत एतराज़ वारी रिपोर्ट वापसि करे छॾी। असिस्टेंट अटॉर्नी जनरल पाकिस्तान तरफ़ां अदालत खां मुआफ़ी तलब। अदालत रिमार्क्स ना त बार बार तलबी बावजूद वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी हिरासती मरकज़नि बाबति रिपोर्ट पेश न करे रहियो आहे। अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ऐं DGFIA खां 6 मई ताईं रिपोर्ट तलब करे वरिती। उन खां अॻु सिंध जे घरू सेक्रेटरी पारां फोकल पर्सन जी तब्दीली बाबति अदालत खे आगाह कयो वियो। PP सिंध जे सदर निसार खोड़ो जो नालो ECL मां कढण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट निसार खोड़े खे 9 अप्रैल खां 19 मई ताईं मुल्क मां ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾेई छॾी। नायब प्रोसिक्यूटर तरफ़ां निसार खोड़ो खे परदेह वञण जी इजाज़त ॾियण वारे फ़ैसिले जी मुख़ालफ़त। नायब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ 3 नायब इंक्वायरीज़ हली रहियूं आहिनि। ख़दशो आहे त जवाबदार परदेह वञण खां पोइ ॾेह वापसि न मोटंदो। सिंध में बाहि लॻण जे वाक़ियनि में नींगर सड़ी फौत। 25 खां वधीक घर सड़ी रख थी विया। मदीजी भरिसां ॻोठ मोहम्मद मुराद अली बिरोही में गुलज़ार बिरोही जे घर खे बाहि लॻी वई। निंड सुतल 14 वरनि जो ख़लील बिरोही सड़ी फौत। रिपड़ी भरिसां ॻोठ घवर पवर में बाहि लॻण सबबि 10 पोरहतनि जा घर सड़ी रख थी विया। 12 ढोर भी सड़ी मरी विया। झोल भरिसां बाहि लॻण सबबि 6 पोरहतनि जा घर सड़ी विया। 10 बकरियूं भी सड़ी मरी वयूं। करोंडी में शॉर्ट सर्किट मां बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी रख। मुतासर खुलियल आसमान हेठि वेठल। सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख हंगामे केस में मीरपुर माथेलो जी अदालत में पेश। 2019 जी नंढी चूंड दौरान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ जरवार थाणे ते हंगामे जो केस दाख़िल कियो वियो हो। अदालत ॿाहिरां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त पीपल्स पार्टी पुलिस ज़रिए माण्हुनि ते दबाव विझी सियासत करे रही आहे। इंसाफ़ कंदड़ जजिस खे भी धमकायो पियो वञे। सिंध में अॼु खां कणक ख़रीदारी शुरू करण जे ऐलान बावजूद अक्सर शहरनि में कणक ख़रीदारी सेंटर्स बंद पियल। आबादगार बाण दाणे लाइ भी परेशान। वापारी आबादगारनि खां घटि अघ ते कणक ख़रीद करण में रुधल। सिंध हाई कोर्ट सखर कणक जे 100 किलो वारी बोरीअ ते 2 किलो कटौतीअ ख़िलाफ़ दरख़्वास्त धुरनि खे नोटिस जारी कंदे 20 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। खैरपुर जे इलाइक़े कोटलालू भरिसां हियां उॾारींदड़ हादसे में ज़ख़्मी थियल हिक वधीक ॿारड़े दम ॾेई छॾियो। फ़ौतियुनि जो अंगु वधी 7 थी वियो। केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। 3 ॾींहं अॻु वैन स्कूल वेंदड़ शागिर्दनि खे चीभाटे छॾियो हो। हादसे में ज़ख़्मी थियल शागिर्द हुबदार मरी नवाबशाह जी अस्पताल में दम ॾिनो। सिंध जे गादी वारे शहर कराची हीट वेव जी लपेट में अची वियो। अॼु भी मौसम गर्म ऐं ख़ुश्क रहण जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि सामुंडी हवाऊं बंदि थियण सबबि गर्मी पद 41 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। ऐं पेशावर हाई कोर्ट वीडियो ऐप टिकटॉक तां पाबंदी ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी खे गैर इख़लाक़ी मवाद जी रोकथाम लाइ क़दम खणण जी हिदायत। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।